बेटाई नगरी में साईं बेटाई नगरी में बेटाई शायरी बुद्धि हां भाई साईं सजण तू पाण ने मुखे नियारण जी इजाजत दे या मनकबत बशर पढ़ जो असां अर्ज सुभान अल्लाह हां तो बेगा जो करे बस के तो माइक को जवाब दे सुभान अल्लाह रोज प्रोग्राम है आधी रात भेटे थी सुबह रात लोकप्रिय प्रोग्राम है काके बुद्धि तरह लाटा ताए तो उन बचड़न में आराम करो असा अला केडी बार बचड़न में पुजंदा से मुखा गलती थी वई या मुझे दिल चयो 1.5 कलाक मुझे आखिरी टाइम होतो 1.5 कलाक 1.5 कलाक थकी तो पवा उन जगह ते तव्हां खे 2 कलाक न खां बि मथे टाइम ॾिनो हाणे मूंखे वधीक केर बि न चवे जिन सभिनी जूं ॻाल्हियूं ॿुधियो मां थोरो थोरो सभिनी खे ॿुधाईंदो वञा हिकिड़ो मिंट पहिरीं लतीफ़ सरकार जो शेर मां चवां बेहुम मंद भभोर बेहुम मंद भभोर अल्लाह वाता कर को बस मानी बारो चल जी गोली छद मगस छोटो लोचन मचा दस यार पमदीने तुन जो हलंदो रह देही न रह जा इंशाअल्लाह ताला हिकिड़े ॾींहुं ज़रूर मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जे महफिल इश्क ऐं मोहब्बत वारी में ज़रूर पहुचंदे ठीकु आहे हाणे उन खां पोइ वरी दोस्त जो चवणो त पंहिंजे मुर्शिद करीम जी पहिरीं हाफ़िज़ साहब यार हाफ़िज़ साहब जी पहिरीं ॻाल्हि हाफ़िज़ कहिड़ो थो चओ इहो साईं सजण अॼु पाण ॾे मूंखे सजण अॼु पाण ॾे मूंखे निहारण जी इजाज़त ॾे पुनल अॼु पाण ॾे मूंखे निहारण जी इजाज़त ॾे पाणीअ जे ॿार खे घर में बिहारण जी इजाज़त ॾे पुनल अॼु पाण ॾे मूंखे नथी नाराज़ जे दिल भर तो तुंहिंजा पेर धोई पिया नथी नाराज़ ओ सजण तो तुंहिंजा पेर धोई पिया अंदर जी मांग इन पाणीअ सां ठारण जी इजाज़त ॾे पुनल अॼु पाण ॾे मूंखे निहारण जी इजाज़त ॾे सजण अॼु पाण ॾे मूंखे ख़ुशि थी वियो ठीकु आहे बाक़ी